सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून रियाज़ी बाब छहों सबक पहिरियों मिक़दार क्वांटिटीज़ एंड वैल्यूज़। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक सां असां 6 यूनिट जी शुरूआत कंदासीं, पर यूनिट में जेके शयूं लिखियल आहिनि उन जे बारे में ॻाल्हाइण खां पहिरीं अचो त असां बचाए वठूं त असांखे छा ख़बर आहे अददनि जे बारे में ऐं अददनि खे इस्तेमालु करण जे बारे में। मूंखे यकीन आहे त जेको मां तव्हांखे हिन सबक में ॿुधाईंदुसि उहो तव्हांखे अॻु में ख़बर हूंदी। मां तव्हांखे सिर्फ़ु उनखे हिकिड़े ख़ासि सीक्वेंस में या हिकिड़े ख़ासि तरीक़े में ॿुधाईंदुसि। ॿारो इहा त असांखे ख़बर ई आहे त इल्मु रियाज़ीअ जो बुनियादु अदद आहे। अदद आहे त इल्मु रियाज़ी आहे। ऐं असांखे इहा ख़बर आहे त अदद असां इस्तेमालु कंदा आहियूं ॻणण लाइ ऐं मापण लाइ, यानी शयुनि खे ॻणींदा ऐं मापींदा आहियूं, इन लाइ असांखे इन्हनि अददनि जी ज़रूरत पवंदी आहे। पर भला असां ॻणींदा ऐं मापींदा छो आहियूं? सोचियो आहे तव्हां कॾहिं? छा जे लाइ ॻणींदा आहियूं ऐं छा जे लाइ मापींदा आहियूं? यादि कयो त ॿिए बाब जे पहिरें सबक में उस्ताद आमिर ख़ान असांखे इन जे बारे में कुझु ॿुधायो। अचो त ॾिसूं त छा चयो हुई। छह जे लाइ हिकु लीको पाए छॾींदा, ॿिनि शयुनि जे लाइ ॿ लीका पाईंदा, टिनि शयुनि जे लाइ टे लीका पाईंदा, चइनि जे लाइ 4। हाणे जेकॾहिं 15, 20, 30, 100 खां मथे हुजनि त माना हू ओतिरा लीका पाइनि ऐं रखी छॾनि। पोइ लीकनि सां भेटींदा शयूं, जेतिरा लीका आहिनि छा हू बि ओतिरा आहिनि? पोइ लीकुनि सां भेटींदा हुआ। सो ॻणण ऐं मापण सां भेटण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, यानी कंपेयर करण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। तो ॿारो हाणे असां चई सघूं था त रियाज़ीअ जो बुनियादु आहे अदद। उन अदद खे असां इस्तेमालु कंदा आहियूं ॻणण ऐं मापण लाइ, ऐं ॻणण ऐं मापण जो कमु असां कंदा आहियूं भेटण लाइ। सो इहे टे स्टेजिस आहिनि जेके रियाज़ीअ जो बुनियादु ठाहिनि था: अदद, ॻणण ऐं मापण ऐं भेटण। ॿारो अचो त ॾिसूं त आख़िर भेट करण छा खे चइबो आहे, आख़िर आहे छा? कंपेयर जो छा मतिलबु आहे? हिते तव्हां ॾिसो त हिन पहिरीं हिते 3 तस्वीरूं आहिनि, हिकिड़ी हीअ तस्वीर आहे, हिकिड़ी हीअ तस्वीर आहे ऐं हिकिड़ी हीअ तस्वीर आहे। हिन पहिरीं तस्वीर में असां वटि थंब में 8 खाना आहिनि, 1 2 3 4 5 6 7 8, ऐं ॿिए थंब में 6 खाना आहिनि। असां चई सघूं था त हीउ थंब हिन खां वॾो आहे, 8 इज़ ग्रेटर देन 6, छो त हिन में वधीक खाना आहिनि। असांखे ख़बर पई त वॾो कहिड़ो आहे ऐं नंढो कहिड़ो आहे। हिन तस्वीर में ॿिन्ही थंबनि में 5 5 खाना आहिनि, उन करे असांखे ख़बर पई त इहे ॿई हिक जेतिरा आहिनि, यानी बराबरि आहिनि। ऐं अहिड़ी तरह हिन थंब में खाॿे पासे वारे थंब में घटि खाना आहिनि ऐं साॼे वारे थंब में वधीक खाना आहिनि, उनजे करे ख़बर पई त खाॿे वारो थंब साॼे वारे थंब खां नंढो आहे। मिक़दारनि जो पाण में मुक़ाबिलो करे नंढ वॾाई ऐं बराबरी जो तइनि करण लाइ खे असां कंपेयर यानी भेट करणु चवंदा आहियूं। भेट करण जो मक़सदु मुक़ाबिलो करे नंढ वॾाई ऐं बराबरीअ जो तयन करणु हूंदो आहे। मतिलबु भला मिक़दार छा खे चइबो आहे? क्वांटिटी या वैल्यू, जंहिं शइ खे अदद सां मापे सघिजे उन खे मिक़दार चइबो आहे। यानी जंहिं बि शइ खे असां ॻणे सघूं, मापे सघूं, अदद उन सां मिलाए सघूं, उनखे असां मिक़दार चवंदा आहियूं। मिक़दार जा 2 हिसा हूंदा आहिनि, हिकिड़ो अदद ऐं हिकिड़ो एको। अंग्रेज़ी में चवंदा आहिनि मैग्नीट्यूड ऐं हिनखे चवंदा आहिनि यूनिट। इन ॻाल्हि खे वधीक चङी तरह सम्झण लाइ अचो त असां मिक़दारनि जा मिसाल ॾिसूं। हिन तस्वीर में असां वटि केक आहिनि, घणा आहिनि? 1 2 3 4 5 6 7, 7 अदद। हिन में 7 जेको आहे उहो मैग्नीट्यूड आहे, यानी अदद आहे, ऐं अदद जेको लिखियलु आहे उहो हुनजो एको आहे, यानी असां 7 अदद केक ते लिखिया आहिनि। उन खां पोइ असां ॾिसूं त घर खां वठी शहर जी लाइब्रेरी ताईं मुफ़ासिलो केतिरो आहे? 4 किलोमीटर मुफ़ासिलो आहे। 4 किलोमीटर में 4 मैग्नीट्यूड आहे ऐं किलोमीटर हुनजो यूनिट आहे, यानी 4 अदद आहे ऐं किलोमीटर हुनजो एको आहे। अहिड़ी तरह हिकिड़ो ॿियो मिसाल वठूं था मिक़दार जो। हिकिड़ी बोतल आहे जंहिंमें 500 मिलीलीटर पाणी आहे, 500 मिलीलीटर। वक़्तु असां ॾिसंदा आहियूं त वक़्त में हितां खां वठी हेसि ताईं जेको वक़्तु गुज़रियो उहो गुज़रियो 3 कलाक। सो 3 अदद आहे ऐं कलाक हुनजो एको आहे।
ही सॼो हिकिड़ो मिक़दारु आहे। अहिड़ी तरह जॾहिं असां वज़न कंदा आहियूं भाॼियुनि जो या कंहिं बि शइ जो त हिते 350 ग्राम लिखियो आहे। 350 अदद आहे ऐं ग्राम हुनजो एको आहे। अहिड़ी तरह ही जेकॾहिं पखेड़ असां ॾिसूं त पखेड़ में 1 एकड़ आहे, 1 अदद आहे ऐं एकड़ जेको आहे हुनजो एको आहे। त तव्हां ॾिसो त हिननि सभिनी मिसालनि में जेकॾहिं मां सिर्फ़ु 4 चवां त असांखे ख़बर कोन पवंदी त 4 छा। जॾहिं मां 4 किलोमीटर चवंदुसि तॾहिं असांखे ख़बर पवंदी त इहो मक़दारु आहे। अहिड़ी तरह 500 मिलीलीटर चवणो पवंदो ॿुधाइण लाइ त पाणी केतिरो आहे। ऐं अहिड़ी तरह सभिनी मक़दारनि में ॿई शयूं हूंदियूं आहिनि, अदद ऐं एको। ॿारहो हाणे असां मक़दार त सम्झी वियासीं छा आहे। हाणे अचो त असां मक़दारनि जी भेट करे ॾिसूं। हिन तस्वीर में तव्हांखे हिकिड़े पासे 7 केक बि था नज़र अचनि ऐं ॿिए पासे 10 कैंडीज़ यानी खटम ठड़ा बि था नज़र अचनि। हिनखे असां भेट करे ॾिसी सघूं था त 7 केक आहिनि, हिते 10 कैंडीज़ आहिनि, हुनजे करे असां चई सघूं था त घटि आहिनि केक ऐं कैंडीज़ असां वटि वधीक आहिनि। इहा असांजी भेट थी वई। अहिड़ी तरह जेकॾहिं असां वटि 3 किलो सूफ़ आहिनि ऐं 2700 ग्राम नाशपातियूं आहिनि त उन्हनि खे बि असां तराज़ीअ में विझी वज़न करे ॾिसी सघूं था त कहिड़ी शइ असां वटि वधीक आहे ऐं असां हुननि खे भेट करे सघूं था। जेका वधीक हूंदी उहा तराज़ीअ में हेठि झुकी वेंदी। अहिड़ी तरह असां वटि जेकॾहिं पेंसिल आहे त हुनखे फुट पटी असां मापे असां ॾिसी सघूं था त असांजी पेंसिल 7 सेंटीमीटर आहे। दरअसल में कंहिं शइ जो मापणु फुट पटीअ सां ड्रेग इहो बि बज़ाते ख़ुदि हिकिड़ो भेट आहे, या कंहिं शइ जो वज़न करणु उहो भेट आहे, या कंहिं शइ खे ॾिसणु त इहो लिक्विड जेको आहे माया शइ उहा केतिरी आहे, पाण्याठ केतिरी आहे, मुख़्तलिफ़ पैमाननि में विझी त उहो बि हिकिड़ो मिक़दारनि जी भेट आहे। जॾहिं असां वज़न कंदा आहियूं त असांखे वट हूंदा आहिनि, असांखे ख़बर हूंदी आहे त वट जो केतिरो वज़न आहे, उन सां ॿी शइ खे भेट करे असां उन शइ जो वज़न कढंदा आहियूं। अहिड़ी तरह पाण्याठ में बि असांखे ख़बर आहे त हिकिड़े ख़ासि पैमाने में केतिरी पाण्याठ वेंदी, उन में असां विझंदा आहियूं त असांखे उनजो मक़दार ख़बर पइजी वेंदी आहे, छो त असां भेट कंदा आहियूं। सो मक़दारनि जी भेट इहा थींदी आहे। ॿारो इहो त असां सम्झी वियासीं त मक़दार छा आहिनि, हिन जी भेट कीअं कबी आहे। चऊं हाणे हिन में स्लाइड में तव्हां 2 तस्वीरूं ॾिसो। हिकिड़ी तस्वीर आहे जंहिंमें 7 सेंटीमीटर वारी पेंसिल आहे ऐं ॿी तस्वीर आहे जंहिंमें घड़ियाल में 3 कलाक ॾेखारिया आहिनि। हाणे मुंहिंजो सुवाल गौर सां ॿुधिजो, मूंखे हिन जो जवाबु ज़रूरु ॾिजो। 7 सेंटीमीटर वॾा या 3 कलाक वॾा? भेट था कयूं न, 2 मक़दार आहिनि, हुनजी भेट था कयूं। ॿुधायो 7 सेंटीमीटर वॾा या 3 कलाक वॾा? सोचो कहिड़ो नंढो आहे कहिड़ो वॾो आहे। ॿारो तव्हां ज़रूरु चवंदो त हे नाना जो त शायदि दिमाग़ ख़राब थी वियो आहे, कहिड़ा सवाल बि थो पुछे, ईअं थी सघे थो छा? ॿारो बिल्कुलु सही बि था चयो। भेट करण लाइ मक़दारनि जो हिकु जहिड़ो हुजणु ज़रूरी आहे। असां सेंटीमीटरनि खे जेका ड्रेग जो मक़दार आहे उनखे कलाकनि सां ऐं जेको वक़्त जो मक़दार आहे नथा भेटे सघूं। भेट करण लाइ मक़दारनि जो हिकु जहिड़ो हुजणु ज़रूरी आहे। चङो भला ही तव्हां ॾिसो तस्वीर में किन्नू तव्हांखे वणंदा हूंदा, हाणे जी मौसम मोकिली आहे ऐं तव्हां ज़रूरु खाधा हूंदा। मूंखे इहो ॿुधायो त किन्नू हैदराबाद में सस्ता या कराचीअ में? तव्हां चवंदो त ॿुधाए सघूं था, पर मां तव्हांखे अघु ॿुधायां, अघु ॿुधाइण खां सवाइ त कोन थो ॿुधाए सघिजे न, त चङो मां तव्हांखे अघु थो ॿुधायां। हैदराबाद में 185 रुपया फी किलोग्राम जेको आहिनि मिलनि था किन्नू, 185 रुपया फी किलोग्राम, पर कराचीअ में उहे 350 रुपया फी डज़न आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो त किन्नू हैदराबाद में सस्ता या कराचीअ में? वरी तव्हां चवंदो त हिनजो कहिड़ो जवाबु थींदो, हिन त जवाबु नथो ॾेई सघिजे, छो त ख़बर कोन्हे हिते जेका किलोग्राम आहिनि, हिते डज़न आहिनि, इहो कीअं थो असां जवाबु ॾेई सघूं जेसिताईं असांखे इहा ख़बर न पवे हिकिड़े किलोग्राम में केतिरा दाणा था तुरनि या हिकिड़े डज़न जो केतिरो वज़न थो थिए। जेसिताईं इहे ॿ शयूं ख़बर न पवनि तेसिताईं कोन थो थी सघिजे। सो बिल्कुलु सही था चओ, भेट करण लाइ मक़दारनि जा एका बि साॻा हुअणु खपनि। असां पहिरियों ॾिठो त मक़दार साॻे हिकु जहिड़ा हुअणु खपनि, ऐं हाणे ॾिठोसीं त भेट करण लाइ मक़दारनि जा एका बि साॻा हुअणु खपनि। पर हाणे असां ॾिठो त मक़दारनि जी भेट असांखे हिकिड़ो त इहो ॿुधाईंदी आहे त कहिड़ी शइ वॾी आहे ऐं कहिड़ी शइ नंढी आहे।
पर उन खां सवाइ मिक़दारनि जी भेट असांखे इहो ॿुधाईंदी आहे त कहिड़ी शइ केतिरी वॾी या केतिरी नंढी आहे। जीअं असां 2 ब्लॉक ॾिठा, 2 टावर ॾिठासीं, जंहिंमें हिकिड़े में 8 ब्लॉक आहिनि, ॿिए में 5 ब्लॉक आहिनि। असांखे हिकिड़ी इहा ख़बर पई त 8 वारो ब्लॉक जेको आहे उहो वॾो आहे 5 वारे ब्लॉक खां, पर उन खां अलावा जेकॾहिं 8 मां 5 कट कंदासीं त असांखे जेको तफ़ावत ईंदो 3, उहो ॿुधाईंदो त हीउ ब्लॉक हिन खां केतिरो वॾो आहे, यानी केतिरो जो जवाबु असांखे ॾींदो। अहिड़ी तरह जेकॾहिं असां वटि हिकिड़ो थेलो आहे सूफ़नि जो, ॻाढ़नि सूफ़नि जो 3 पाउंडनि वारो, ऐं हिकिड़ो थेलो आहे सावनि सूफ़नि जो 10 पाउंड वारो, त असांखे न सिर्फ़ु इहा ख़बर पवंदी त 3 पाउंडनि वारो सूफ़नि जो थेलो 10 पाउंडनि वारे खां नंढो आहे जॾहिं असां मिक़दारनि जी भेट कंदासीं, पर इहा बि ख़बर पवंदी त 10 मां 3 माइनस कंदासीं त ख़बर पवंदी त हीउ जेको थेलो आहे 3 पाउंडनि वारो उहो 7 पाउंड हल्को आहे वज़न में। या जेकॾहिं असां हिन मां ही न कट कयूं, जेकॾहिं असां हिन ई डायरेक्शन में वञूं जंहिं डायरेक्शन में असांजो तस्वीर ठहियल आहे, त असां इंटीजर्स खे यूज़ करे असां हिन तरीक़े सां बि कट करे सघूं था। 3 माइनस 10, 3 माइनस 10, ऐं उहो असां वटि -7 ईंदो। -7 जो मतिलबु आहे त हल्को। उन जे करे असां चई सघूं था त ॻाढ़नि सूफ़नि जो थेलो सावनि सूफ़नि जे थेले खां 7 किलोग्राम हल्को आहे, या 7 पाउंड हिन में हल्को आहे। ॿारो हाणे ॿिनि क्वांटिटीज़ खे जेको असां कंपेयर कयो उन जे बारे में असां छा चई सघूं था। हिन पहिरीं तस्वीर जे बारे में असां 2 शयूं चई सघूं था त साई शिकिल गुलाबी शिकिल खां 3 ब्लॉक वॾी आहे, या गुलाबी शिकिल साई शिकिल खां 3 ब्लॉक नंढी आहे। 2 शयूं चई सघूं था। अहिड़ी तरह जॾहिं असां सूफ़नि खे कंपेयर कयो या भेटियो त असां चई सघूं था त ॻाढ़नि सूफ़नि जी थेली सावनि सूफ़नि जी थेलीअ खां 7 पाउंड हल्की आहे, या सावनि सूफ़नि जी थेली ॻाढ़नि सूफ़नि जी थेलीअ खां 7 पाउंड ॻोरी आहे। 2 शयूं थी सघंदियूं। इहे 2 असां जेको आहे उहो चई सघूं था। इहो असांखे छा थो ॿुधाए त इहा भेट जेका ॿुधाए थी जॾहिं असां कट था कयूं त ॿुधाए थी त केतिरो नंढो या केतिरो वॾो, इन सुवाल जो जवाबु थो ॾिए कहिड़ी शइ कहिड़ी ॿी शइ खां केतिरी नंढी या केतिरी वॾी आहे। ॿारो हाणे हिकिड़ो ॿियो मिसाल ॾिसंदासीं। गाजरे खां बि असां बसर पटाटा वठंदा आहियूं। गाजर वारो ईंदो आहे भाॼी वारो, उन वटि बसर ऐं पटाटा हूंदा आहिनि। सो बसर जेकॾहिं उहो विकिणंदो त 40 रुपया फी किलोग्राम विकिणंदो, ऐं पटाटा 30 रुपया फी किलोग्राम विकिणंदो। पर साॻा बसर ऐं पटाटा जेकॾहिं असां मंडीअ मां वञी वठंदासीं त मंडीअ में बसर असांखे मिलंदा 20 रुपया फी किलोग्राम, ऐं पटाटा मिलंदा 15 रुपया फी किलोग्राम। छा असां इहो चवंदासीं त बसर मंडीअ में जेके आहिनि 20 रुपया घटि आहिनि ऐं पटाटा जेके आहिनि 15 रुपया घटि आहिनि? असां ईअं कोन चवंदा आहियूं। असां चवंदा आहियूं त ही गाजरे वारा त ॿीण ते था विकिणनि सामान, या इहो चवंदा आहियूं त मंडीअ में अधु क़ीमत ते शइ मिलंदी आहे, यानी ॿीण ऐं अधु चवंदा आहियूं। चवंदा आहियूं त गाजरे ते भाॼी ॿीणी क़ीमत जी आहे ऐं मंडीअ में भाॼी अधु क़ीमत जी आहे। छो चवंदा आहियूं? छो त असां कंपेयर कंदा आहियूं या भेट कंदा आहियूं त घणा भेरा नंढो या वॾो आहे, क़ीमतूं घणा भेरा नंढियूं वॾियूं आहिनि, ॿीणी आहे या अधु क़ीमत ते आहे। इहो हिकिड़ो ॿिए क़िस्म जी भेट आहे। यानी ॿारो हिन सबक जो ख़ुलासो जेकॾहिं कयूं त असां उहा मालूमात दोहिराई जेका असांखे अॻु में ख़बर हुई, पर असां उनखे हीअं दोहिरायो अदद मक़दारनि खे भेटण लाइ ॻणण ऐं मापण जो कमु कंदा आहिनि। मिक़दारनि जा 2 हिसा हूंदा आहिनि, हिकिड़ो अदद ऐं ॿियो एको, मैग्नीट्यूड ऐं यूनिट। भेट करण लाइ ज़रूरी आहे त मक़दार हिकु जहिड़ा हुजनि ऐं साॻिए एके में हुजनि। ऐं असांखे मक़दारनि जी भेट छा ॾींदी आहे? उन सां असां नंढे वॾे या हिकु जेतिरे हुजण जो तयन कंदा आहियूं शयुनि जो। ऐं ॿियो इहो ॿुधाईंदी आहे त हिकु शइ ॿिए खां केतिरी नंढी या वॾी आहे, या इहो ॿुधाईंदी आहे त हिकु शइ ॿी शइ खां केतिरा भेरा नंढी या वॾी आहे। ॿारो इन ते असां अॼोके सबक जी पिलाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।